औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तो, मुंहिंजी कोशिशि इहा आहे त तव्हां ताईं अहिड़ियूं ख़बरूं सुहिणियूं ॿुधायां, तव्हां ताईं पहुचायां जिन सां तव्हांजी अंदर जी सफ़ाई थिए ऐं तव्हांखे घटि में घटि हिन दुनिया में इहो सम्झण जे लाइ काफ़ी हुजे त हिते छा करिणो आहे छा न करिणो आहे। छो त अॼुकल्ह जहिड़ियूं हालतूं हली रहियूं आहिनि उन सां इंसानु वॾे खसारे ॾांहुं रवां दवां आहे। सो उन खसारे खां बचण जे लाइ मुंहिंजी भरपूर कोशिशि इहा आहे त तव्हां सां अहिड़ियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कजनि जिन सां तव्हांजो अख़लाक़, तव्हांजी ज़िंदगी सुहिणी ठही सघे। अॼु अव्हां जी ख़िदमत में इह्या उलूमुद्दीन जेको किताब हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जो आहे, उन मंझां हिकु मौज़ू आहे दिलि ॾांहुं शैतान जे वाटुनि जो तफ़सील। हाणे इन मामले में पहिरियों प्रोग्राम या पहिरियों हिसो तव्हांजी ख़िदमत में आउं पेश कयां थो। मूंखे उमेदु आहे त अव्हां दोस्त उन मां भरपूर फ़ाइदो वठंदा। मुंहिंजा दोस्तो, ॼाणणु घुरिजे त इंसान जो क़ल्ब हिकु किले वांगुरु आहे ऐं शैतान इंसान जो दुश्मन आहे जेको उनजी दिलि जे अंदरि घिड़ी उन ते कब्ज़ो करणु थो चाहे। उन्हीअ सूरत में जेकॾहिं किले जे दरवाज़नि जी हिफ़ाज़त कई वेंदी ऐं शैतान जे अचण वारनि रस्तनि ते पहरो हूंदो त क़ल्ब महफ़ूज़ रही सघे थो। मगर जंहिं शख़्स खे ख़ुदि दरवाज़नि जो ई इल्मु कोन्हे उहो कीअं थो हिफ़ाज़त करे सघे। यादि रखणु घुरिजे त शैतान जे वसवसनि खां क़ल्ब खे बचाइणु वाजिबु आहे, बल्कि हर आक़िल ऐं बालिग़ बंदे ते ऐन फ़र्ज़ु आहे। असां सवाइ जेका शइ ऐन फ़र्ज़ ताईं पहुचण जो ज़रियो हुजे उहा बि वाजिबु आहे। हाणे जंहिं सूरत में शैतान खे दफ़ो करणु हिन जे अचण वारनि रस्तनि जी वाक़फ़ियत ते थोरो दारोमदार रखे तंहिं सूरत में उन्हनि रस्तनि जो सुञाणणु वाजिबु आहे। उहे रस्ता बंदनि जूं वसफ़ूं, बंदनि जूं सिफ़तूं आहिनि जंहिंजी का इंतिहा कान्हे, मगर उन्हनि मंझां आऊं उहे वॾा वॾा रस्ता तव्हांखे ॿुधायां थो जंहिं जो तफ़सील हिन रीति आहे। पहिरियों हिन जो वॾो दरवाज़ो ग़ज़ब ऐं शहावत आहे, छाकाणि त ग़ज़ब ऐं गुस्से वक़्तु अक़ुलु सफ़ा मोकिलाए थो वञे ऐं जॾहिं अक़ुलु कमज़ोर थी थो वञे त फ़ौरन शैतान जो लश्कर हमिलो करे थो वठे ऐं जॾहिं इंसानु कावड़ में थो अचे त शैतान हिन सां अहिड़ी तरह थो खेॾे जहिड़ी तरह ॿार खिनुड़े सां खेॾंदो आहे। रिवायत में आहे त इब्लीस हिकु दफ़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मिलियो ऐं अर्ज़ु कयईं त तूं उहो आहीं जंहिंखे अलाह ताला रसूल कयो आहे ऐं जंहिंसां अलाह ताला कलाम थो करे। मां बि ख़ुदा जो ख़ल्क़ियल आहियां, मूंखां इहो गुनाह थी वियो आहे, मां उन गुनाह खां तौबा करणु थो घुरां, तव्हां ख़ुदा ताला खे सिफ़ारिश करियो त मुंहिंजी तौबा क़बूल फ़रमाए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिन जो अर्ज़ु क़बूल कयो ऐं पहाड़ ते तशरीफ़ वठी वियो ऐं रब ताला सां कलाम करे लहणु लॻो त रब्बुल इज़्ज़त खां इरशाद थियो त ए मूसा अमानत अदा कर। पाण अर्ज़ु कयईं त मुंहिंजा रब अज़ीम, तुंहिंजो बंदो इब्लीस ही थो घुरे त हिन जी तौबा क़बूल फ़रमायो। बारी ताला जो हुकुम थियो त आदम जी क़बर खे सजदो कर त तौबा क़बूल थी वेंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम इब्लीस खे अची चयो त मूं तुंहिंजी हाजत पूरी करे छॾी। हुकुम थियो आहे त वञी आदम अलैहिस्सलाम जी क़बर खे सजदो कर त तुंहिंजी तौबा क़बूल थी वेंदी। हू मलून गुस्से में अची वियो ऐं तकबर सां चवणु लॻो त मां हिन खे ज़िंदगी में हीअ सजदो कीन कयो, बाक़ी हाणे वञी क़बर ऐं मिटी खे वञी सजदो थो करियां।
पोइ अर्ज़ु कयई त अव्हां जो मूं ते हक़ु आहे जो अव्हां मुंहिंजी सिफ़ारिश कई आहे। मां हिकिड़ी अव्हां खे ॻाल्हि थो ॿुधायां त अव्हां 3 शयुनि में मूंखे यादि रखिजो। उन्हनि में मां अव्हां खे ज़रूरु मां अव्हां खे ज़रर न पहुचाए सघंदुसि, यानी उन्हनि 3 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदो त मां तव्हांखे को बि नुक़सानु न पहुचाए सघंदुसि। उन्हनि मंझां हिकु गुस्से जे वक़्तु, छाकाणि त मुंहिंजो रूह त अव्हां जे दिलि में आहे ऐं अखि अव्हां जी अखि में, ऐं जिते बि बदन जो खून दौरो थो करे उते मुंहिंजो गुज़र थो थिए। तंहिं करे गुस्से जी हालति में मुंहिंजो ख़्यालु ज़रूरु कंदा करियो। इन लाइ त जॾहिं इंसानु कावड़ कंदो आहे त मां उन जे नक में फूक ॾेई छॾींदो आहियां, पोइ हिन खे इहा ख़बर न पवंदी आहे त मां छा थो करियां। ॿियो, लड़ाई या जंग यानी जिहाद जी सिफ़ में, जिहाद जे वक़्तु लड़ाई या जंग जी सिफ़ में मूंखे यादि रखंदा करियो, छाकाणि त जॾहिं माण्हू लड़ाई लाइ निकिरंदो आहे त मां हिन खे हिन जो घर बार ऐं बचा ऐं ज़ाल यादि ॾियारींदो आहियां, इन लाइ त हू हटी या जिहाद खां भॼी वञे। 3 ॻाल्हि इहा यादि रखो त जंहिं औरत जो मुहरिम साण न हुजे उन औरत जे वेझो हरगिज़ न वेहिजो, छो त मां अकेलाई में मर्द जे तरफ़ खां उन औरत ॾे पैगाम पहुचाईंदो आहियां ऐं औरत जो पैगाम मर्द ॾांहुं पहुचाईंदो रहंदो आहियां, तव्हांजो ॿई गुनाह में मुब्तला थी वेंदा आहिनि। हिननि ॻाल्हियुनि जो गर्ज़ु हीअ आहे त हिन उहो शहवत, गज़ब ऐं हिर्स जे तरफ़ इशारो कयो आहे। उनखां सवाइ मरण खां पोइ बि आदम अलैहिस्सलाम जी क़बर खे सजदो न करणु शैतान जे हसद खे थो ज़ाहिर करे, ऐं लड़ाई यानी जिहाद खां बची या भॼी अचणु दुनिया जे हिरसनि सभ मां थो थिए, ऐं उहे शैतान जा वॾा दरवाज़ा आहिनि। साॻी तरह औलियान किरामनि खां मनक़ूल आहे त उन्हनि शैतान खां पुछो त आदमी जी दिलि ते तूं कंहिं वक़्तु ग़ालिबु थींदो आहीं? हिन जवाबु ॾिनो त गज़ब ऐं नफ़सानी ख़्वाहिशनि जे वक़्तु आदमी खे कब्ज़े में आणे छॾींदो आहियां। इहो पिणु मरवी आहे त इब्लीस हिकु राहिब वटि आयो। राहिब पुछियुसि त माण्हू जी कहिड़ी सिफ़त मंझां तोखे वधीक मदद थी मिले? इब्लीस जवाबु ॾिनो त मिज़ाज जी तेज़ी, यानी कावड़ील मिज़ाज मंझां, छाकाणि त जॾहिं माण्हू तेज़ मिज़ाज ऐं सख़्तु मिज़ाज थो थिए त मां उनजी दिलि खे अहिड़ी तरह फेराईंदो ऐं कुॾाईंदो आहियां जहिड़ी तरह को ॿार खेनू खे फेराए ऐं कुॾाए। चवनि था त शैतान जो ई कौल आहे त माण्हू मूं ते कीअं थो ग़ालिबु थी सघे जॾहिं हू खिल ख़ुशी में आहे, त मां हिन जी दिलि में वेठो हूंदो आहियां, ऐं जॾहिं कावड़ ईंदी अथसि त मां टप ॾेई वञी हिन जे मथे में वेहंदो आहियां, उते जेकी वणंदो अथमि उहो हिन खां कराए छॾींदो आहियां। ॿियो वॾो दरवाज़ो शैतान जो आहे हसद ऐं हिर्स। जॾहिं माण्हू कंहिं शइ जो हरीस थींदो आहे त हिर्स हिन खे अंधो ऐं ॿोड़ो करे छॾींदो आहे। जहिड़ो कि हदीस शरीफ़ में आहे त प्यारु करणु तुंहिंजो कंहिं शइ खे तोखे अंधो ऐं ॿोड़ो करे छॾे थो। जॾहिं बसीरत जो नूर अखियुनि मंझां हिर्स ऐं हसद जे करे निकिरी वञे थो त इंसान खे कुझु नथो सुझे ऐं शैतान खे उन वक़्तु मौक़ो मिली थो वञे, ऐं जेका शइ हिर्सनि जी ख़्वाहिशनि ताईं हिन खे पहुचाए उहा हिन जे नज़रनि में चङी थो करे ॾेखारे, जेतोणीकि इहा केतिरी बि खणी कूड़ी ऐं ख़राबु हुजे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी में सवारु थियो ऐं ख़ुदा ताला जे हुकुम मूजिबि हर कंहिं शइ जो उन में जोड़ो रखी छॾियईं, तॾहिं ॿेड़ी में हज़रत नूह अलैहिस्सलाम जन हिकु पोढ़ो अजनबी शख़्स ॾिठो। पुछांइसि त तूं छो सवारु थियो आहीं? हिन अर्ज़ु कयो त अव्हां जे यारनि जूं दिलियूं वठणु आयो आहियां। उन्हनि जा रुॻा बदन तव्हां सां रहंदा, दिलियूं मूं वटि हूंदनि। पाण फरमायाऊंसि त मालूम थियो त तूं शैतान मरदूद आहीं ऐं ख़ुदा ताला जो दुश्मन आहीं, हितां निकिरी वञ। हिन हिकदमि अर्ज़ु कयो त मूं वटि 5 शयूं आहिनि जिन सां मां माण्हुनि खे हलाकु कंदुसि,
उन्हनि वञा 3 त मां ॿुधाईंदुसि, बाक़ी 2 न ॿुधाईंदुसि। उन वक़्तु हज़रत नूह अलैहिस्सलाम ते वही नाज़िल थियो त जेके शयूं इब्लीस तव्हांखे ॿुधाइणु घुरे थो उन्हनि जी अव्हांखे ज़रूरत कान्हे। उहे ॻाल्हियूं पुछोसि जेके लिकाइण थो चाहे, तंहिं ते पाण हिन खां ज़ोर करे उहे 2 ॻाल्हियूं पुछाऊं। इब्लीस चयो त ही 2 ॻाल्हियूं उहे आहिनि जेके माण्हुनि खे हलाक करण में कॾहिं बि नाकामयाब न थियूं वञनि। उहे 2 आहिनि हसद ऐं हिर्स। हसद त उहा शइ आहे जंहिंखां मां पाण मलून ऐं शैतान बणियुसि, ऐं हिर्स उहो आहे जो आदम अलैहिस्सलाम लाइ हेॾो सारो वॾो बहिश्त मुबाह थियो हो सवाइ हिकिड़े नंढिड़े वण जे, मगर मां हिर्स जे ज़रिए पंहिंजो कमु कढियो ऐं उन वण जे खाइण जो हिर्स हिन जे दिलि में विझी हिन खे एतिरो हलाक कयो ऐं जन्नत खां बेदख़ल करायो। प्यारा दोस्तो, ही उम्मीद त ही काविश अव्हांखे वणंदी ऐं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं मुंहिंजा दोस्तो मूंखे पंहिंजे रायनि खां वाक़िफ़ु कंदा। तव्हां जेके नाले सां राया ॾींदा या तव्हां जेको मुंहिंजे लाइ लिखंदा, मां कोशिशि कंदुसि त उन्हनि दोस्तनि जा नाला पंहिंजे हिन प्रोग्राम में ॿुधाईंदो रहां। इंशा अल्लाह ताला हिन जो अॻियों हिसो वरी कुझु ॾींहंनि में इंशा अल्लाह ताला आउं पेश कंदुसि त शैतान इंसान जे दिलनि में कीअं थो घिड़े। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।